अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे बेतरतीब ज़िंदगियूं। मौज़ू कहाणियूं। कहाणीकार मुख्तार चन्नू। छपाईंदड़ चांड्रो की पब्लिकेशन, वाही बांधी, सिंध। छापो पहिरियों दिसंबर 2025 ईस्वी। किस्त 12। कहाणी देव। मूं नोट्स वठी लेक्चर जी तयारी मुकमिल करे किताब टेबल ते रखिया। अखियूं निंड में खेरियूं थी रहियूं हुयूं। लाइट बंदि करण खां अॻु कमरे ते नज़र विधी। सिंधू ऐं नूर जो बेड ख़ाली हो। घड़ियाल ॾे निहारियो, 10:30 थी रहिया हुआ। सुभाणे उन्हनि खे स्कूल में वञिणो हो। हालार मथां कंबल ठीकु करे ॿाहिरि निकितुसि। सिंधू ऐं नूर अक्सर करे अदा वॾे जे घर सौटनि सां देरि ताईं वेही रहंदियूं आहिनि। माणस ज़ोरीअ वठी अची सुम्हारींदी अथनि। ॿाहिरि निकिरंदे ई थधी हवा जिस्म में घिड़ी वई। हीरे आसमान में अकेलो चंड पंहिंजी धीमी रोशनीअ सां तारनि जे विच में चमकी रहियो हो। ॿार बोरची खाने अॻियां ठहियल छपरे में मच जे चौधारी गोल दायरे में पलथी मारे वेठल हुआ। माहौल में मुकमिल ख़ामोशी हुई। हिकु आवाज़ थधि में घटि वधि थी रहियो हो। मच जा पाछा वेठलनि जे चहिरनि ते पइजी माहौल खे ख़ौफ़नाक बणाए रहिया हुआ। मां वधी मच तरफ़ आयुसि। आहिस्ते आहिस्ते चहिरा सुञाणप में अचण लॻा। मां मच जे वेझो पासो वठी बीही रहियसि। ॿार किसे में एतिरो महू हुआ जो उन्हनि खे मुंहिंजे अचण जो अहसास ई न थियो। ॿारनि जा चहिरा किसे जे नोयत सां मटिजी रहिया हुआ। नानी नूरा जिननि भूतनि जे किसनि खणण जी माहिर आहे। मूंखे यादि आहे, असां पाण बि नंढे हूंदे किसो हलंदे बे अख़्तियार रोअंदा ऐं खिलंदा हुआसीं। नानी नूरा किसे में एतिरो मंडरे छॾींदी हुई जो निंड अखियुनि मां उॾामी वेंदी हुई। जॾहिं किसो दिलचस्प मोड़ ते ईंदो हो त हू ख़ामोश थी वेंदी हुई। सभु ख़ामोशीअ सां पिया हिन जे चहिरे ॾांहुं तकींदा हुआसीं। कॾहिं थी शुरू करे? झट रखी चवंदी हुई, बाक़ी सुभाणे। हलो निंड कयो, राति काफ़ी गुज़री चुकी आहे। पोइ असांजो रड़ियूं ऐं इलाज हूंदा हुआ। नानी ॻाल्हि पूरी कर, नानी ॻाल्हि पूरी कर। अचानक वेठल ॿारनि जूं गोड़ शुरू थी वियो। नानी ॻाल्हि पूरी कर, नानी ॻाल्हि पूरी कर। आवाज़नि ते हल्के छिरक सां सोचूं टुटी पियूं। ओ चितो लुड़ माज़ी ऐं हाल खे गॾाए छॾियो। नानी नूरा थोरो मुश्की ऐं पंहिंजे मख़सूस अंदाज़ सां वरी किसो शुरू कयईं। हा त ॻाल्हि पिए कयमि, जॾहिं देव शहज़ादी सूमल जे हुस्न ते हिरखिजी खेसि कोह काफ़ खणी वियो हो त पोयां शहज़ादो शाह ज़मान असुलु चरियो थी पियो। शहज़ादीअ खे देव जे क़ैद मां आज़ादु कराइण लाइ कोह काफ़ वञण जो पको इरादो करे छॾियईं। बादशाह अमीरनि वज़ीरनि खेसि घणो सम्झायो पर न मुड़ियो। बादशाहीअ में अॻे ई शहज़ादीअ जे गुम थियण सबबि ॾुख ऐं ख़ौफ़ जहिड़ो माहौल हो। मथां वरी शहज़ादे शाह ज़मान जे फ़ैसिले जे करे वधीक ख़ौफ़ छांइजी वियो हो। मूं हिकु नज़र मच जे चौधारी वेठलनि ते विधी। सदन चहिरनि ते ग़म ऐं उदासी हुई। अखियूं छुलकण लाइ आतियूं हुयनि। नानी नूरा साईअ खां पोइ किसे खे अॻिते वधायो। हाणे मुंहिंजी दिलचस्पी बि किसे में वधंदी वई। शहज़ादो झर झंग जबल टकर लताड़े अॻिते वधंदो वियो। रस्ते में हिन जी मुलाक़ात हिकु देव सां थी। देव शहज़ादे शाह ज़मान खे कोह काफ़ वञण खां रोकियो। गोकल देव ॾाढो शरीर ऐं शैतान आहे। देव जो साह तोते में आहे। तोते जो पिंजरो कोह काफ़ में हिकु खूह में लटकियल आहे। जेसी ताईं तोतो न मरंदो, देव जो कुझु बिगाड़े न सघंदो। देव शहज़ादे खे उतां जे ॾुखियनि पंधनि पेचरनि खां आगाह कयो। खेसि ॿुधायो त कोह काफ़ जो चपो चपो ख़तरे खां ख़ाली न आहे। जिन्हनि भूतनि जी धरती आहे। शहज़ादो न मुड़ियो, पंहिंजी ज़िद ते क़ाइमु रहियो।
मुंहिंजो जिन किसे तां हटी देव ते अटकी पियो। देव मूं किसनि कहाणियुनि में ॿुधा ऐं पढ़िया हुआ। मूं कॾहिं संजीदगीअ सां उन मख़लूक बाबति न सोचियो। देव दंदकथा आहे, कहाणीअ जो तमसीली किरदारु आहे, या लखे साल अॻु दुनिया में का अहिड़ी ख़ौफ़नाक ऐं ताक़तवर मख़लूक मौजूदु हुई जिन जो साह तोते में छो हूंदो, जंहिंजे ॾाढ ऐं ॾकाव सबबु माण्हू ख़ौफ़ में वरतल हूंदा हुआ। मुंहिंजो दिमाग़ु तेज़ रफ़्तारीअ सां हली रहियो हो, सोचूं डोड़ी रहियूं हुयूं। मां नंढे हूंदे जिन ख़्वाबनि में ॾिसंदो ऐं डिॼंदो हुयुसि, जिन दरगाहुनि ते वार खुलियल झूमंदड़ गिगूं ॻाड़ींदड़ औरतुनि में ॾिठा हुआ, जिन भोपनि वटि ग़श लेथिड़ियूं ॾींदड़ औरतुनि में ॾिठा हुआ, जेके हाल खां बेहाल ॾिसंदियूं हुयूं, जिन जो ज़िक्र आलिमनि जे तक़रीरुनि में ॿुधो हो, जिन्हनि बाबति अख़बारुनि में पढ़ंदो हुयुसि त महांगाईअ जो जिन बोतल खां ॿाहिरि निकिरी आयो आहे। उहे देव केरु हूंदा हुआ? काल्ह जे जागीरदार सरमाएदार सियासतकार खे त देव न चवंदा हुआ। जिन वटि ताक़त ऐं पैसो हो, जंहिंजे ज़ोर ते अवाम जो साह मुठ में करे छॾींदा हुआ, पालियल चोरनि, लोफरनि ऐं धाड़ेलनि ज़रिए माण्हुनि खे ड्रेॼारींदा ऐं धमकाईंदा हुआ। उन्हनि जे इज़तुनि सां खेॾंदा हुआ, नियाणियुनि खे अगवा करे वॾनि कोटनि में बंदि कंदा हुआ। अॼुकल्ह देवनि जिन्हनि जो साह अमेरिका, दुबई, स्विट्ज़रलैंड जे बैंकुनि में बंदि आहे। वरी मां किसे तरफ़ मोटी आयुसि। आख़िरकार वॾियुनि मुश्किलातुनि खां पोइ शहज़ादो तोते खे हथु करण में कामयाबु थी वियो। कोकाब में थरथिलो मची वियो हो। हिसायल ऐं हीणा कंहिं गहरी सोच में ॿुॾी विया हुआ। चओ तरफ़ वॾा ख़ौफ़नाक आवाज़ गूंजण लॻा हुआ। शहज़ादे फुर्तीअ सां तोते जी टंग मरोड़ी, ॿी टंग मरोड़ी, पर पटिया ऐं आख़िर में कंधु भॻो। देव फाकीअ सां किरी पियो हो। देव जे मौत सां कोहकाफ़ ते डिघी माठ छांइजी वई हुई। उन बावजूद बि ड्रिनल ऐं मज़लूम फ़तेह जूं मशालूं दुहल नगारा खणी ख़ुशीअ जा नारा हणंदे ॿाहिरि निकिता हुआ। नानी ख़ामोश थी वई। मूंखे यादि आयो, बिल्कुलु ईअं ई अॼोकनि देवनि सां मज़दूरनि शिकागो में फ़ैसिला कुन जंग लड़ी हुई, जंहिंमें देव ज़ख़्मी ज़रूरु थियो हो मगर मरी न सघियो हो। शहज़ादीअ जी आज़ादीअ जे करे असांजी अखियुनि मां ख़ुशीअ जा ॻोड़ा ॻड़ी रहिया हुआ। शहज़ादी सूमल खे साण करे पंहिंजी बादशाहीअ में पहुची वियो। बादशाह पुट जी ख़ुशीअ में वॾो जशन कयो। कल्ह बि ॾिठासीं, अॼु ॾिठासीं, ख़ुशि लॻा वेठा हुआ। ऐं नानी नूरां ख़ामोश थी वई। किसो ख़तमु थियो। ॿारनि में अफ़रा तफ़री मची वई। जोगी न कंहिंजा मिट, सभु पंहिंजे पंहिंजे कमरनि ॾांहुं डोड़िया। मां अकेलो सर्द राति ऐं अधु विसाणियल बाहि भरिसां सोचे रहियो हुउसि त आख़िर क़ौमुनि जी तक़दीरुनि सां खेॾंदड़ देवनि जो कंधु कीअं मरोड़बो। हिन न खुटंदड़ ग़ुलामीअ मां कॾहिं जान आजी थींदी। बुखियो कॾहिं पेट भरे मानी खाईंदो। ग़रीब जी इज़त कॾहिं ऐं कीअं महफ़ूज़ थींदी। ओचितो सिंधु होमवर्क जी कापी खणी आई। ॾाढी मुंझियल लॻी रही हुई। टीचर हिन जी कापीअ ते कलम तलवार खां ताक़तवर आहे लिखियो। मूं सिंधुअ खे चयो, तो हुन टीचर खां छो न पुछियो? चयईं, बाबा पुछियो। टीचर चयो, असांखे टीचरनि ईअं ई पढ़ायो, वधीक हुनजो मतिलबु तो पंहिंजे पीउ खां पुछजांइ। मूं बुक ते नज़र विधी ऐं सिंधुअ ॾांहुं निहारे मुरकी ॾिनो।